हिनखे त शइ अहिड़ी आहे दिलावर ख़ान, चङनि भलनि जा ईमान डगमगाइजी वेंदा आहिनि। तूं कहिड़ी ॻाल्हि आहे? बाक़ी जॾहिं मूंखे पक्का सबूत मिलिया न त चकर खान खे फसाइण वारो तूं ई, त यादि रखजांइ दिलावर ख़ान, तोसां हिसाब किताब त ॻाए वॼाए कबा, छो त खारे पाणी जा खूह ऐं मुनाफ़िक़नि जा रूह कॾहिं बि मिठा न आहिनि थींदा। सिकू जेकॾहिं ॿीहर बि तूं अकबर ख़ान खे मारण में नाकाम थो वञी त तोखे ख़बर आहे त पोइ हुनजो अंजाम छा थो थी सघे? दिलावर ख़ान हर चकर बि अकबर ख़ान जी क़िस्मतुनि जो साथ कान ॾिनी। तव्हां मुंहिंजे मथां भरोसो रखो। ठीकु आहे सिकू, सोचूं था हिन चकर असां ॿई गॾिजी अकबर ख़ान मथां हमिलो करियूं था। जेकॾहिं मुंहिंजा सॼण हुजनि हा न त मां उन्हनि जी जांच करणु ज़रूरु अचां, पर चाकर ख़ान मुंहिंजो दुश्मन आहे। त पोइ हुनजी ॼाण वठण पोयां तव्हांजो कहिड़ो मक़सदु आहे? जेकॾहिं ज़िंदा आहे त हुनखे पूरो करे छॾियो, ऐं तव्हां नथा मारे सघो त हुनखे मुंहिंजे हवाले कयो। हाणे जेकॾहिं चाकर ख़ान ज़िंदा हितां वञे थो न त सभिनि जे लाइ ख़तरनाक थी वेंदो। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।